तालीम के मैदान में 4 फैक्टर्स आहिनि जंहिंसां असां तालीम के बेहतर बणाए सघूं था। नंबर 1 शागिर्द, नंबर 2 बुक्स, नंबर 3 स्कूल, नंबर 4 पेरेंट्स। अगर ये चारई फैक्टर्स मिली करे गॾिजी करे ऐं कमु कंदा त तॾहिं असां तालीम के मयारी तालीम बणाए सघूं था ऐं असां कंहिं ॿार खां सुठो रिज़ल्ट वठी सघूं था। अगरि इन चइनी फैक्टर्स मां कंहिं बि हिकु फैक्टर्स जी कमी आहे त जहिड़े तरीक़े सां असां चाहियूं था त रिज़ल्ट मिले त उहो रिज़ल्ट न मिली सघंदो। वालिदैन खे घुरिजे त ॿार जी चेक एंड बैलेंस रखनि। अगरि चइनि फैक्टर्स मां को हिकिड़ो बि फैक्टर्स ॿार जो घटि आहे त उन फैक्टर्स खे मुकमल करण जी कोशिशि करे ऐं जीअं ॿार खे सुठा ख्वाब ॾेखारे त जीअं ॿार में शौक़ु पैदा थिए। अगरि ॿार में शौक़ु पैदा थी वियो त हू ख़ुदि ब ख़ुदि महिनत करे ऐं तालीम हासिलु कंदो। अगरि उस्ताद बि केतिरी बि महिनत करे या वालिदैन बि केतिरी बि महिनत करे पर अगरि शागिर्द जो शौक़ु न आहे त असांखे जहिड़े तरीक़े सां असां चाहियूं था उन तरीक़े सां असांखे रिज़ल्ट न मिली सघंदो। उस्ताद खे बि घुरिजे त क्लास में ॿार खे शौक़ु पैदा कराए। वालिदैन खे बि घुरिजे त ॿार खे कुझु सुठियूं सुठियूं शयूं ॿुधाए ऐं सुठा ख्वाब ॾेखारे त जीअं ॿार महिनत करे ऐं सुठो रिज़ल्ट ॾिए। अगरि ॿार महिनत कंदो ऐं सुठो रिज़ल्ट ॾींदो त ॿार जो बि मुस्तक़बिल संवारजी वेंदो ऐं उन सां गॾोगॾु वालिदैन जो बि मुस्तक़बिल सुठो थी वेंदो। अगरि अहिड़े तरीक़े सां असां ॿारनि जो ख़्यालु कंदासीं त असां हिन मुआशिरे खे, हिन इलाइक़े खे, हिन मुआशिरे में जेके बि बुरायूं हली रहियूं आहिनि, जेके माण्हू ख़राबु शयुनि ते ख़र्चु कनि था उहे पंहिंजनि ॿारनि ते तालीम ते अगरि ख़र्चु कनि त हीउ इलाइक़ो असांजो तालीम याफ़्ता थी वेंदो। अगरि हीउ इलाइक़ो असांजो तालीम याफ़्ता थी वियो त हिन इलाइक़े मां बुरायूं ऐं जेकी हिन इलाइक़े में बदअमनी आहे त उहा असां ख़तमु करे सघूं था। अगरि इहे सभु शयूं असां हासिलु करे सघियासीं त हीउ असांजो इलाइक़ो तरक़ी याफ़्ता थींदो। अगरि हीउ असांजो इलाइक़ो तरक़ी याफ़्ता थी वियो त इन जो रिज़ल्ट पूरे पाकिस्तान ते पवंदो ऐं पाकिस्तान बि तरक़ी याफ़्ता थींदो ऐं असां हिकु ज़िंदगी ख़ुशहाल तरीक़े सां गुज़ारे सघूं था।